घोटकी मां ख़बर ईंदालू त MP सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर सैयद असगर अली शाह गिलानी महर ग्रुप जे अॻुवाणनि सां गॾु वार्ड नंबर 10 ते जनरल काउंसिलर जो उम्मीदवार मोहम्मद परवेज़ मलिक जे इलेक्शन कैंप ऑफिस जो इफ्तिताह कयो। उन मौके ते MP सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर कार्नर तकरीब खे ख़िताब कंदे चयो त घोटकी शहर जे अॻु में बि महर ग्रुप ख़िदमत कई आहे। सैयद असगर अली शाह बि चेयरमैन जे दौर में अवां शहर वासियुनि जी ख़िदमत कई आहे। ईंदड़ वक़्त में बि घोटकी शहर जी तरक़ी लाइ असीं सभु गॾिजी भरपूर किरदारु अदा कंदासीं। मुखालिफ़नि वटि फुरलुट बदअमनी करण खां सवाइ कोई मंशूर न आहे। हिन वक़्त जेका घोटकी शहर जी हालत आहे तंहिंखां घोटकी शहर वासी बख़ूबी वाक़िफ़ आहिनि। अवाम हाणे इन्हनि जे करप्शन ऐं फुरलुट खां चङी रीत वाक़ुफ़ आहे। हाणे घोटकी शहर वासी 26 जून ते वोट ज़रिए इन्हनि जो एहतसाब कंदो। हिन अवाम खे अपील आहे त हू महर ग्रुप जो साथ ॾियनि ऐं मकानी चूंडुनि में महर ग्रुप जे उम्मीदवारनि जी कामयाबी खे यकीनी बणाइनि त जीअं हू अवाम जी ख़िदमत करे सघनि। महर ग्रुप जे उम्मीदवारनि जो इंतख़ाबी निशान मटको आहे। मटके जी कामयाबी घोटकी शहर जी तरक़ी जी कामयाबी साबित थींदी। उन मौके ते सरदार अली नवाज़ खान महर सैयद अला वदायो शाह सफरुल हदी सिद्दीकी मलिक मोहम्मद नज़र चौधरी लियाकत आराई अरबेलो फुलपोटो फारूक आराई फैज़ान आराई बशीर अहमद फुलपोटो मलिक मोहम्मद आमिर मोहम्मद अनवर ठाकुर इशरत शाह ऐं वार्ड नंबर 9 जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू पिणु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।